रहीम। मेरा दोस्तों, अल्लाह ताला जी नेमतुन में सभिनी का वॾे में वॾी नेमत आहे त अल्लाह ताला कंहिंखे सिधी वाट जी हिदायत अता फरमाए, चङनि कमनि जी हिदायत अता फरमाए। अल्लाह ताला के बाने खे दीन जी वाट नसीब फरमाए त बुजुर्गनि फरमायो आहे त इन खां वधीक ॿी का नेमत आहे ई कोन्हे का। छो त साईं फरमाए मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। जॾहिं अल्लाह कंहिंसां भलाईअ जो इरादो कंदो आहे, चङाई जो इरादो कंदो आहे त उन वक़्तु उन बाने खे अल्लाह दीन जी सम्झ जी हिदायत अता फरमाईंदो। असां 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा आहियूं, हर रकात में इहा दुआ घुरंदा आहियूं, इहदिनस सिरातल मुस्तकीम। ए मुंहिंजा मौला असांखे सही वाट जी हिदायत अता फरमाए। छो त हिदायत हासिल न कई वेंदी आहे, इहा अहिड़ी शइ न आहे जेका शइ माण्हू खणी वठे। जीअं निमाज़ पढ़े थो, पढ़ी वेंदी आहे, रोज़ो रखियो वेंदो आहे, ख़ैरात कई वेंदी आहे, ज़कात अदा कई वेंदी आहे, हज पढ़ियो वेंदो आहे, पर हिदायत अहिड़ी शइ आहे का इहा जान नथी रखे किथां वञी माण्हू खणी अचे या चोरी करे या किथां कमाए अचे। न, हिदायत अहिड़ी शइ आहे जेका ख़ालिस अल्लाह पाण अता फरमाईंदो। इहा हिदायत अल्लाह जे हथ में आहे। रब जंहिंखे चाहींदो आहे हिदायत वारो बनाईंदो आहे, जंहिंखे चाहींदो आहे अल्लाह गुमराही में विझी छॾींदो आहे। क़ुरान थो फरमाए मदीने वारे साईं खे, हाणे रहमतल लिल आलमीन नबी, असांजो सुहिणो हबीब बा इख्तियार नबी, जंहिंखे अल्लाह ताला अहिड़ा पावर ॾिना जो वात मां लफ़्ज़ फरमाए अल्लाह ताला उहे करे ॾेखारींदो आहे, एॾो इख्तियार वारो। पर हिदायत जे मामले में अल्लाह ताला फरमायो इन्नक ला तहदी मन अहबब्त। ए मुंहिंजा महबूब, ए मुंहिंजा हबीब, जंहिंखे चाहियो तव्हां चाहियो त उनखे हिदायत ॾियो, ईअं नथो थी सघे। वलाकिन्नल्लाह यहदी मन यशा। अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे उनखे हिदायत अता कंदो। अल्लाह जंहिंखे चाहे उनखे हिदायत वारो बनाए, जंहिंखे चाहे अल्लाह ताला परे करे छॾे। फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्त अलैहिम बिमुसैतिर। ए मुंहिंजा महबूब, अवां नसीहत करण वारा आहियो, तव्हां नसीहत कयो, माण्हुनि ताईं पैगाम पहुचायो, अवां उन्हनि ते ज़बरदस्ती करण वारा न आहियो। छो त महबूब सुहिणा हिर्स रखंदा हुया त माण्हू हिदायत वारा थियनि, बुत परस्ती छॾनि, गुनाह छॾनि। लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अहिड़ो नबी आहे मदीने वारो जेको तव्हांजे लाइ वॾो हिर्स थो रखे त मुंहिंजा बाना सभई दीन ते हलण वारा बणिजी वञनि। साईं कोशिश कंदा हुया, दुआऊं घुरंदा हुया, रोंदा हुया, मौला हिननि खे हिदायत ॾे। त अल्लाह ताला फरमायो महबूब, तूं एॾो परेशान छो थो थी, तूं एॾो ॾुखारो छाजे लाइ थो थी? तुंहिंजो कमु आहे माण्हुनि खे नसीहत करणु, माण्हुनि ताईं पैगाम पहुचाइणु। ऐं व इन्नक लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। मूं अल्लाह तोखे हिदायत जो रस्तो ॾेखारण वारो बणायो आहे। मुंहिंजो ताजदार हबीब, असांजो आका, असांजो दिलरुबा क़ुरान थो फरमाए त इहो महबूब तव्हांखे हिदायत जी वाट ॾेखारण आयो आहे। महबूब ॿुधायो हे जन्नत जो रस्तो आहे, हे जहन्नम जो रस्तो आहे। निमाज़ पढ़ंदो, रोज़ो रखंदो, ज़कात ॾींदो, ख़ैरात कंदो, अमल साले कंदो, रुॻी रमज़ानी मुस्लमान न थियो, 12 महीना अमल कंदा रहो, इन में तव्हांजी निजात आहे। हाणे मदीने वारे साईं जेका हिदायत जी वाट ॿुधाई न, हे मां सॼो महीनो तव्हांखे ॿुधाईंदो रहियो आहे। अल्लाह फरमायो इन्नक लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। हबीब, इहो हिदायत जी वाट इहा आहे जेका मूं ॿुधाई तव्हांखे, इहा मदीने वारे साईं इहा हिदायत जी वाट सेखारण आयो आहे। हाणे ॾिसूं त कहिड़ा हिदायत पिराइनि था।
पोइ नबी साईं फरमायो तव्हां इहा दुआ घुरंदा कयो मुंहिंजा मौला असांखे सिधी वाट जी हिदायत हिदायत जी हर रोज़ दुआ घुरंदा कयो हर मुसलमान ते लाज़िम आहे त उहो हिदायत जी दुआ घुरे मदीने वारो साईं थो फरमाए त ॿाननि जूं दिलियूं इंसाननि जूं दिलियूं इन कुलूब बनी आदम कुल्लहा बैन इस्बअैन मिन इसाबिर रहमान ॿाननि जूं दिलियूं अल्लाह जे आङुरियुनि जे विच में आहिनि जिॾे चाहींदो आहे उन्हनि खे फेरे छॾींदो आहे जिॾे चाहींदो आहे उन्हनि खे हटाए छॾींदो आहे इहा अल्लाह जे हथ में आहे इन जे करे मदीने वारे साईं फरमायो तव्हां इहा दुआ घुरंदा कयो त अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब या मुसर्रिफल क़ुलूब सर्रिफ क़ुलूबना अला दीनिक ए मुंहिंजा मौला ओ दिलियुनि खे फेरण वारा रब असांजे दिलियुनि खे पंहिंजे दीन ॾे फेरे छॾे ऐं सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे साईं ने फरमायो या इबादी कुल्लुकुम दालुन ए मुंहिंजा बांधो हदीस कुदसी आहे ए मुंहिंजा बांधो तव्हां सभु गुमराह आहियो इल्ला मन हदैतुहु पोइ मां अल्लाह जंहिंखे चाहियां उनखे हिदायत वारो बनाए छॾींदो आहियां फस्तहदूनी अहदिकुम पोइ मूं अल्लाह खां हिदायत तलब कयो त मां अल्लाह तव्हांखे हिदायत था कयां समझो था जंहिंखे अल्लाह हिदायत ॾे सो अल्लाह खां हिदायत घुरंदा कयो ॾिसो न मदीने वारे साईं लॼपाल नबी तबलीग कई हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे रुॻी हिकिड़ो दफ़ो चयनि घणा दफ़ा हिकिड़ो दफ़ो फरमाइनि अबू बकर मूं ते वही नाज़िल थी आहे मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां हज़रत अबू बकर चयो मूं मञो तस्दीक कई तो अल्लाह जो नबी आहे पर हिकिड़ो दफ़ो चवण सां ख़ुदा अबू जहल हुयो साल गुज़री विया ज़माना गुज़री विया मदीने वारे साईं मोजज़ा ॾेखारिया हीअं पथरियुनि सां मुठ भरियल हुजे मशहूरु रिवायत आहे खणी आयो चयईं त अॼु आज़माया थो नबी खे ॿुधा त मुंहिंजी मुठ में छा आहे साईं फरमायो मां ॿुधायां तुंहिंजी मुठ में छा आहे इहा जेका शइ तुंहिंजी मुठ में आहे इहा ॿुधाई त मां केरु आहियां मां ॿुधायां तुंहिंजी मुठ में छा आहे या मुठ वारी शइ जेका अथई उहा तोखे ॿुधाए हुन चयो त इहा त वॾी ॻाल्हि थी वई उनखे ख़बर हुई पथर आहिनि उनखे ख़बर हुई ईअं त पथर ॻाल्हाइण मुहाल आहे पत्थरनि जो कलाम करणु नामुमकिन आहे ईअं मुठ जो खोली त पत्थर पिया चवनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह पत्थरनि कलमा पढ़िया साईं मुंहिंजा वणनि कलमा पढ़िया जबलनि कलमा पढ़िया पर अबू जहल खे नबी साईं मोजज़ा ॾेखारिया उनजे नसीब में हिदायत न लिखियल हुई उनखे हिदायत न मिली सोबती मुस्तफ़ा दीदारे मुस्तफ़ा मदीने वारे साईं जी संगत पर असर कोन थियो हाणे इन मां इहा मतिलबु न आहे त मदीने वारे साईं जी ज़ात में को इख्तियार न आहे महबूबन करीम जे हथ में न आहे अल्लाह चाहे ई न पियो त इहो ख़बीस कलमो पढ़े इहो लाइक़ ई कोन हुयो अबू जहल मदीने वारे साईं जी संगत में वेहण जो नबी जी संगत में वेहण जो लाइक़ हज़रत उमर फारूक हुयो नबी साईं दुआ घुरी न मौला उमर बिन हशाम के या उमर बिन खत्ताब के कलमे पढ़ण जी सआदत ॾे ॿिन्ही मां के हिकिड़े जे ज़रिए इस्लाम खे ग़लबो ॾे त अबू जहल महरूम रहिजी वियो उमर साईं कलमो पढ़ी वियो ॻाल्हि सम्झो था न कोन हिदायत अल्लाह जे हथ में आहे मदीने वारो साईं थो फरमाए त हर वक़्तु इहा दुआ घुरंदा कयो अल्लाहुम्मा हदिनी व सद्दिदनी ए मुंहिंजा मौला मूंखे हिदायत ॾे ऐं मूंखे सिधी वाट ॾेखार इहा दुआ घुरंदा कयो जंहिंखे अल्लाह हिदायत ॾे न उहो ई बानो हिदायत वारो थींदो रमज़ान जी आख़िरी घड़ियुनि में इहा घणी दुआ घुरो अॼु सॼो ॾींहुं रुॻी इहा दुआ घुरो ॿी का दुआ न घुरो इहा दुआ घुरंदा रहो त मुंहिंजा मौला रमज़ान जी आख़िरी घड़ियूं हिन असां दीन सिखियोसीं असां रोज़ा रखियासीं असां तुंहिंजे दर ते वेठासीं ए मुंहिंजा मौला असां जेको कुझु सिखियो ॿुधो क़ुर हदीस असांजे सिमात ताईं पहुतो उनजे मथां असांखे हिदायत अता फरमा यादि रखो
जंहिंखे हिदायत मिली वई उहो कामयाब थी वियो, जंहिंखे हिदायत मिली वई उहो जन्नती बणिजी वियो, जंहिंखे हिदायत मिली वई उहो अल्लाह जो वलीउल्लाह बानो बणियो। अल्लाह ताला शान असांखे हिदायत वारो बानो बणाए, अल्लाह असांखे गुमराहियुनि खां महफूज़ फरमाए। Allah